नाज़रीन, शाइरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे 281 उर्स जे हवाले सां इजलास कोठायो वियो। सकाफ़त वारे सूबाई वज़ीर समूरा इंतज़ाम मुकम्मल करण जी हिदायत कई आहे। शाइरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी 281 उर्स जे हवाले सां इजलास कोठायो वियो। सकाफ़त वारे सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़कार अली शाह जो चवण आहे त मेले जे हवाले सां इंतज़ाम मुकम्मल कया वञनि। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे उर्स जे हवाले सां सकाफ़त वारे सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़कार अली शाह जी सदारत हेठि इजलास थियो। इजलास में उर्स जी तक़रीबुनि, अमनो अमा जी सूरत हाल ऐं ज़ियारतुनि जी सहूलतुनि जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वई। इजलास में DIG हैदराबाद, DC, SSP मठियारी, हेस्को, रेस्क्यू 1122 ऐं औकाफ खाते जे ऑफिसरनि समेत लाॻापियल अमलदारनि शिरकत कई। इजलास में दरगाह भिटाई जे क़ाइम मक़ाम सज्जादा नशीन सैयद खावर हुसैन शाह लतीफ़ी पिण शिरकत कई। ऑफिसरनि सकाफ़त वारे सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़कार अली शाह खे मेले जे हवाले सां खातनि जी तैयारी खां आगाह कयो। सैयद ज़ुल्फ़कार अली शाह ज़ियारतीन खे वधीक बहितर सहूलतूं ॾियण जी हिदायत कंदे चयो त सफ़ाई सुथराई ऐं पीअण जे पाणी समेत समूरा इंतजाम बेहतर बणाया वञनि। हुन चयो त उर्स जा 3 ॾिहाड़ा बिजली फराहमी यकीनी बणाई वञे, एम्बुलेंस सर्विस, इस्पतालुनि में तिबी इमदाद समेत समूरियूं सहूलतूं मुमकिन बणायूं वञनि। संदसि चवण हो त मेले में समूरे मुल्क मां ज़ियारती अचनि था, सिक्योरिटी लाइ फुल प्रूफ इंतजाम कया वञनि। सूबाई वज़ीर जो चवण हो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे उर्स जे हवाले सां समूरनि मामलनि जी हू पाण निगरानी कंदो।